अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार यहाँ ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तों, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। जो तव्हां मूंखे लाइक सम्झो, जो मुंहिंजा वीडियोज़ ॾिसंदा आहियो, मुंहिंजा वीडियोज़ आख़िर ते ॾिसंदा आहियो, मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक कंदा आहियो, शेयर बि कंदा आहियो। ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी आहे जो तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। लख थोरा लख लाइक तव्हां सॼणनि जा वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं दोस्तो, मुंहिंजो बि अव्हां सां हमेशह साथ रहंदो। जेसीं ताईं हीअ सिसीअ में साहु आहे, अव्हां दोस्तनि सां साथ ज़रूरु रहंदो। त मुंहिंजा साईं, मां अव्हां खे सुठनि इलाइक़नि ताईं, मिसाल जे तौरु तारीख़ी जेके इबादत गाहूं आहिनि, तारीख़ी जेके मंदर आहिनि, तारीख़ी जेके मस्जिदूं आहिनि, या तारीख़ी जेके पंहिंजे बुज़ुर्गनि जी जेके दरगाहूं आहिनि, उहे ज़रूरु अव्हां ते मां शेयर कंदो रहंदुसि। अव्हां खे सुठनि इलाइक़नि जेको आहे तफ़रीह कराईंदुसि, अव्हां खे सुठा इलाइक़ा घुमाईंदुसि। उहो बि मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल ज़रिए। त तव्हां दोस्तनि जो सिर्फ़ु हमेशह मूंसां साथ रहे। इंशाअल्लाह अज़ीम सुठा इलाइक़ा अव्हां खे तफ़रीह में ॾींदुसि। ऐं इंशाअल्लाह अन क़रीब अव्हां खे मां उबावड़े में, जेका असांजे उबावड़े शहर में हिकु उहा तारीख़ी मस्जिद, जंहिंमें मोहम्मद बिन क़ासिम उनमें नमाज़ अदा कई हुई। ऐं हिन मस्जिद जी पूरी स्टोरी मां अव्हां ते शेयर कंदुसि त उहो कहिड़े सन में उहा मस्जिद तामीर कई वई हुई, ऐं मोहम्मद बिन क़ासिम कहिड़े हिजरी में आया, ऐं कीअं नमाज़ अदा कई, उहा सारी स्टोरी मां अव्हां ते ज़रूरु शेयर कंदुसि। ऐं उहा मस्जिद कहिड़ी आहे जंहिंमें जिन्नात पढ़ंदा हुया, ऐं उस्ताद उन्हनि खे कीअं परखियो, कीअं सुञातो जी हीअ जिन्नात आहिनि, ऐं उन्हनि खे उतां छुटी कराए छॾियईं। यानी कलाम पाक जी सबक़ु हासिलु करण जे लाइ उस्ताद वटि ईंदा हुया, ऐं कीअं हुननि उस्ताद उन्हनि खे जेको आहे परखे, ऐं उन्हनि खे चयो त तव्हां जिन्नात आहियो, तव्हां जेको आहे मथां मूंखे नुक़सानु पहुचायो, जंहिं करे तव्हां मुंहिंजे हिन मस्जिद मां निकिरी वञो, कंहिं ॿिए हंधि पढ़ो वञी। ऐं उन्हनि जिन्नातनि कहिड़ो कहिड़ो उनखे जेको आहे वास्ता ॾिना, केॾियूं मिनतूं कयूं, तंहिं ते हुनजो उस्तादु राज़ी थी वियो। पूरी स्टोरी मां अव्हां दोस्तनि ते ज़रूरु शेयर कंदुसि। सिर्फ़ु चंद ॾींहंनि जे अंदरि सिर्फ़ु तव्हां दोस्तनि जो साथ रहियो, इंशाअल्लाह अज़ीम। हुन खां अलावा असांजो उबावड़े जे आस पास जे इलाइक़नि जा जेके रूहानी बाबा आहिनि, जीअं मिसाल जे तौरु पिते में पथरी आहे, या गुर्दे में पथरी आहे, या भाजपन आहे, जेकी औलाद नथी थिए, रूहानी इलाज करण वारा बाबा, उन्हनि जी बि स्टोरी मां अव्हां दोस्तनि जे ज़रूरु शेयर कंदुसि। तव्हां दोस्तनि जो सिर्फ़ु साथ रहियो था। त मुंहिंजा दोस्तो, मां अव्हां खे वरी बि गुज़ारिश कंदो हलंदुसि त मुंहिंजे वीडियो खे आख़िर ते ॾिसंदा कयो, त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। इंशाअल्लाह अज़ीम अन क़रीब मां तव्हां दोस्तनि खे उन मस्जिद जो दीदार ज़रूरु कराईंदुसि। तव्हां दोस्तनि जो सिर्फ़ु साथ रहियो था, इंशाअल्लाह अज़ीम अन क़रीब। ऐं मुंहिंजा साईं, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टहकंदा टणंदा रहो। आमीन सुम आमीन। मां अव्हां सॼणनि खां वठंदुसि इजाज़त। अल्लाह वाही।